अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां कुझु ख़ासि शेयर कयां थी। काफ़ी सालनि खां वठी मां इहो कमु कंदी रहंदी आहियां ऐं मुंहिंजे चैनल ते मुंहिंजे चैनल जे बारे में जेका डिटेल लिखियलु आहे उन में मूं पंहिंजो सोशल वर्क बि मेंशन कयो आहे। त मां थोरा घणा नंढड़ा भलाई जा कम कंदी आहियां, समाजी भलाई जा, ऐं कोई ख़ासि वॾी दावा नाहे, कोई घणो पैमाने ते नाहे, पर लाज़मी मां कोशिशि कंदी रहां थी। त अहिड़नि सिलसिलनि मां हिकिड़ो सिलसिलो इहो बि आहे त ग़रीब छोकिरियुनि जी शादियुनि में असां कुझु गिफ्ट्स ॾींदा आहियूं, पोइ उहे असां पाण में चंदो कंदा आहियूं। ये आज मैं आपके साथ शेयर कर रही हूँ। मैं ये काम करती रहती हूँ हमेशा से, बहुत सालों से, और कुछ अच्छे काम सोसाइटी के लिए, कुछ फ़ायदे के काम। तो उसमें एक काम ये भी है कि गरीब लड़कियों की शादियों में हम कुछ तोहफे देने की कोशिश करते हैं। जितनी हमारे पास गुंजाइश होती है, हम आपस में फ्रेंड्स, फैमिली और मेरे स्टूडेंट्स हम चंदा जमा करते हैं या चीज़ें जमा करते हैं, फिर जो कुछ भी हो सकता है वो हम उन बच्चियों को दे देते हैं। कुछ ज़्यादा का दावा नहीं है, लेकिन हम कोशिश ज़रूर करते हैं, अपने हिस्से का थोड़ा बहुत हम काम कर लेते हैं। तो ये आज जो ये चीज़ें जा रही हैं, ये वीडियो मैं पहली दफ़ा बना रही हूँ। इससे पहले 33 लड़कियों को हम जहेज़ में गिफ्ट में कुछ न कुछ सामान दे चुके हैं, 33 गर्ल्स। ठीकु आहे। हिन खां पहिरियों 33 छोकिरियुनि खे मां कुझु न कुझु ॾेई चुकी आहियां। मुंहिंजो फेसबुक ते पेज आहे ताहिर वफ़ाई वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन, उते मुंहिंजा उहे 33 एल्बम मौजूदु आहिनि। त हीअ 34 हुआ, ये 34th, ये 34वीं लड़की के लिए सामान जा रहा है। तो इसमें भी मेरे कज़न्स ने, यानी फैमिली ने, कुछ मेरे स्टूडेंट्स ने, कुछ हमने खुद घर से करके कुछ चीज़ें जमा की है। उसकी डिटेल मैं आपको दिखाना चाह रही हूँ। एक बात ज़रूर आप जहन में रखें कि इसको दिखाने का मकसद दिखावा नहीं है, इसको दिखाने का मकसद है मोटिवेशन। शायद आप में से किसी को ख्याल आ जाए ऐसा कुछ करने का। और इसका दूसरा मकसद ये है कि जिन लोगों ने मुझे ये चीज़ें दी हैं, कुछ पैसे दिए हैं, उनको भी ये चीज़ें नज़र आ जाएंगी, वो भी देख लेंगे कि मैंने क्या क्या ख़रीदा है और क्या भिजवा रही हूँ। ये सामान इस वक्त मेरे घर के सहन में रखा हुआ है। अभी थोड़ी देर में जिनको मुझे देना है वो आ जाएंगे लेने के लिए। तो ये मैं शुरू करती हूँ आपको दिखाना। सबसे पहले जैसे ये सूप सेट है, ये आप देख लें, ही सूप सेट आहे हिकिड़ो, ऐं ही कप्स आहिनि, 6 कप्स जो ही हिकिड़ो सेट आहे। ऐं उन खां अलावा ये 6 कप्स हैं और ये 2 बड़ी देगचियाँ हैं, एक दूसरे के अंदर रखी हुई हैं। इसको मैं खोल नहीं रही क्योंकि फिर मेरे लिए मुश्किल हो जाता है पैक करना। और उसके अलावा ये डिनर सेट है प्लास्टिक का, हर चीज़ ज़रूरत की इसमें मौजूद है। एक ये वाटर कूलर है, ये प्लास्टिक जो डिनर सेट है उन सां गॾु ही वाटर कूलर है हिकिड़ो। ऐं उन खां अलावा हिन शॉपर में हिकिड़ो स्टील जो थाल आहे, एक बड़ा सा स्टील का थाल है इसमें। और उसके साथ साथ एक ये वाटर सेट है, 6 गिलास और एक जग ऐं गिलासनि जो इहो सेट आहे। ऐं हिन में ये हिकिड़ी वॾी ट्रे आहे, एक बड़ी सी प्लास्टिक की ट्रे है। और ये एक बेडशीट डबल बेड की, ये दूसरी बेडशीट है डबल बेड की। और उसके अलावा एक सॉसपैन है जो कि मैंने इसमें डाला हुआ है, चीज़ें मैं पैक कर चुकी हूँ। 2 डबल बेड जूं चादरूं आहिनि, ही हिकिड़ो सॉसपैन आहे, ऐं ही जेको आहे हिकिड़ी वॾी प्लास्टिक जी ट्रे आहे। उन सां गॾु हिन में कुझु शयूं आहिनि, ये ॾिसो, ही बर्नियूं आहिनि, ये बर्नी है मसाले रखने की, छोटी छोटी ज़रूरत की चीज़ें, घर की छोटी छोटी चीज़ें। और ये जो है ये कटलरी रखने के लिए, चम्मच वगैरह। और उसके साथ साथ ये 3 बॉक्सेस का सेट है, 3 दॿनि जो सेट आहे, ही जेके घर में असांखे लाज़मी कमु अचनि था। 2 ही बास्केट्स आहिनि सब्ज़ी भाॼीअ जे लाइ, ऐं उन खां अलावा 2 ही बास्केट्स आहिनि, 2 ये बास्केट्स हैं। ठीक है, तो ये कुछ चीज़ें हैं। इसके अलावा भी है कुछ सामान जो मैं आपको दिखा रही हूँ। यहाँ पर है ये 2 तौलिए, इस पर कढ़ाई की हुई है, ये पेयर मैंने ले लिया है। ये टॉलन जी जोड़ी आहे जेका मूं वरिती आहे। उन खां अलावा ही आहे हिकिड़ो मुसलो, ये एक जानमाज़ है। और उसके साथ 4 सूट हैं, 4 जोड़े हैं। ये लॉन का सूट है एम्ब्रॉयडर्ड, और ये एक मोती सितारे वाला दुल्हन का सूट है। इसके अलावा इसमें 2 जोड़े हैं, और ये है एक सूट और एक ये प्रिंटेड सूट है।
4 ये हम इसको सूट दे रहे हैं। और इसके अंदर आप देख सकते हैं ये हेयर क्लिप्स हैं, ये पोनी बांधने के बैंड्स हैं। जो हमसे हो सका है ये हमने किया है। तो ही जेका आहिनि 4 असां हिनखे सूट ॾियूं था। हिकिड़ो लॉन जो आहे, हिकिड़ो रेशमी आहे ऐं 2 ही जेके आहिनि सिंपल आहिनि प्रिंटेड। हिन ते बि हिकिड़ो प्रिंट आहे ऐं हेठि वारो बि प्रिंटेड आहे। त ही कपिड़ा मूं जमा कया आहिनि पंहिंजी फैमिली खां, फ्रेंड्स खां। ऐं ही थांव जेको कुझु हिते आहे हिन न्याणी जो जेतिरो नसीबु हुयो उहो असां कोशिशि कई आहे त इहो असां करे सघूं। त ही ॾेखारण जो मक़सदु इहो आहे त ॿ त मां तव्हांखे ॿुधाए चुकमि त हिकिड़ो त मोटिवेशन जे लाइ, ॿियो जिन माण्हुनि मूंखे पैसा ॾिना, सामान ॾिनो, उहे बि ॾिसनि त अॼु मां छा छा मोकिलियां पई। उन खां अलावा इहो आहे त ज़रूरी न आहे त असां कोई लखनि जा सामान वठी ॾियूं या हज़ारनि जा। तव्हां जेतिरो थोरो करे था सघो। हाणे हिननि मां कंहिं मूंखे हिकिड़ो सूट ॾिनो आहे, कंहिं मुसलो ॾिनो आहे, कंहिं 2 टॉल वठी ॾिना, ईअं थोरो थोरो करे कुझु शयूं मां पंहिंजे घर मां कढियूं आहिनि त असां ई कंहिंजी बि हेल्प करे सघूं था। ऐं ही शयूं उन्हनि छोकिरियुनि ॾे वेंदियूं आहिनि जिन जा माउ पीउ उन्हनि खे हिकिड़ो जोड़ो कपिड़नि जो बि नथा ॾेई सघनि शादी में। ये चीज़ें उन लड़कियों के पास जाती हैं, इस तरह का सामान जिनके वालिदैन उनको एक कपड़ों का जोड़ा भी जहेज़ में नहीं दे सकते। तो हम कोशिश करते हैं कि इस तरह की चीज़ें जो उनको काम आएँ। लाजमी नहीं होती कि हर दफ़ा इतना ही सामान हो, कभी इससे कम होता है, कभी इससे ज़्यादा भी हो जाता है। तो जिसका जो नसीब है, जितना जमा हो जाता है वो हम उसके हवाले कर देते हैं। तो आप भी कोशिश करें कि अपने हिस्से का जो है फ़र्ज़ अदा करें। अपने लिए तो सब जीते हैं, लेकिन मज़ा तब है जब आप दूसरों के लिए भी कुछ काम करें। और इनके चेहरों पे जब वो मुस्कुराहट आ जाती है, एक तसल्ली आ जाती है कि उनका कुछ बोझ हल्का हो जाता है, उनको इतनी अच्छी चीज़ें मिल जाती हैं। आप यकीन करें उनके जो तासुरात होते हैं उनको देखकर दोबारा ये सब कुछ करने को दिल चाहता है। तो ज़रूर कोशिश करो। ज़रूरी ना है तो तव्हां कोई लखनि जा सामान ॾियो। पंहिंजी ॼाण सुञाण में तव्हां ॾिसो जेके बि ज़रूरतमंद ग़रीब माण्हू आहिनि, थोरी घणी कख पन जी बि मदद करे था सघो त तव्हां ज़रूरु कयो। इहो न सोचो त हाणे हीअ थोरी शइ आहे, नंढी आहे, इहा कीअं ॾियूं। न, ज़रूरु ॾियणु खपे। हमेशह ॾियण वारो हथु रखो। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे त ज़रूरु शेयर कजो ऐं कमेंट कजो, लाइक कजो, चैनल सब्सक्राइब कयो। ऐं हीअ जेका शादी थियण वारी आहे ईद खां पोइ थियण वारी आहे। हीअ हज वारी ईद 2019 वारी, इन खां पोइ इहा शादी थींदी। त असांजे तरफ़ां हीअ कंट्रीब्यूशन आहे। ऐं कुझु ॿिया माण्हू बि आहिनि जिन्हनि खे कंहिं इस्त्री ॾिनी आहे, कंहिं ईअं ज़रूरत जूं शयूं ॾिनियूं, त थोरो थोरो करे घर जी ज़रूरत जो कुझु न कुझु सामान जमा थी वेंदो आहे। सो ज़रूरु मोट ॾिजो तव्हांखे कीअं लॻो। ऐं ज़रूरु पाण बि कोशिशि कजो त कंहिंजे कमु अचो। मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा कमु कंदी आहियां, उन्हनि मां हिकिड़ो इहो बि आहे। ॿियो वरी कॾहिं बि थियो कुझु मां कयो त तव्हांखे ज़रूरु मां ॾेखारींदसि। सो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह चवंदी आहियां पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, जेको बि कमु कयो प्यार सां कयो ऐं पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ज़िंदगीअ जो क़दुरु कयो। थी सघेव त पंहिंजी ज़िंदगीअ जो कुझु हिसो ॿियनि लाइ बि वक़्तु कयो। सो इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां, कंहिं सुठी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वाही।